इन वक्त असीं मौजूद आहियूं मोरो शहर में ऐं असां सां हिकु तमामु अदीब लेखक ऐं तारीख़दान मौजूदु आहे शख़्सियत जंहिंजो अॼु असीं तारीफ़ कंदासीं ऐं उन सां जेको ज़िंदगी जो हाल अहिवाल आहे उहो बि अॼु वरींदासीं। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं तव्हांजो मुकमल नालो तारीफ़? साईं मुंहिंजो नालो असलम अब्बासी आहे। मां मोरे शहर में रहां थो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे पंहिंजो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेका समाजी तंज़ीम आहे सिंध जी मोरे शाख जो मां सदर बि आहियां ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे इल्मु अदब सां चाहत आहे ऐं सिंध जे तारीख़ सक़ाफ़ती मागन मकाननि खे बचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि सेमिनार मेड़ाका उहे बि कोठाईंदा रहूं था ऐं हिकिड़ो ख़िदमत जो जज़्बो आहे जेको कंदा रहूं था। तक़रीबन घणो टाइम थियो तव्हांखे? मूंखे तक़रीबन असां जीअं होश संभालियो आहे त 1985 खां वठी असां जेको आहे सो हिन वक़्त ताईं सिंधी अदब सां असांजो लॻाव रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे मुख़्तलिफ़ जेके इल्मी अदबी जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि सां बि असांजी जेके आहिनि से पंहिंजी वाबस्तगी रही आहे ऐं ख़ासि तौर ते 1990 खां पोइ सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सां असांजो तमामु गहरो तलक़ आहे जेको अॼु ॾींहं ताईं जुड़ियल आहे ऐं ईअं ई जेका सिंध जा जेके बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि इल्मी अदबी फोरम जेके आहिनि ऐं शहर ख़ासि तौर ते मोरे जे हवाले खां हिते जेके इल्मी अदबी जेके तक़रीबूं थियनि थियूं या जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनि सां असांजी जेका तमामु घणी विझड़ाप आहे ऐं माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कंदो रहे थो, पंहिंजी ख़िदमत ॾींदो रहे थो। इहो ई आहे तक़रीबन 30-35 सालनि जो लॻ सफ़र आहे जेको असांजो। अच्छा, तव्हांखे इन सफ़र में का तकलीफ़ तव्हांजी दिलि बेचैनी थी वई जेका? बसि तकलीफ़ त न चइबी इनखे, छाकाणि त हीउ हिकिड़ो धरती जे माण्हुनि सां हिकिड़ो इश्क़ु आहे ऐं जुनून आहे ऐं ज़िंदगी जेका आहे ज़िंदगी अलाह जे तरफ़ां नेमत आहे ऐं उहा इंसान खे हिकिड़ो दफ़ो मिले थी। मायूसियूं बिल्कुलु थियनि थियूं पर मायूसी जेका आहे उहा कुफ़ुर बि आहे। इन जे करे मायूसियुनि खे टोड़े ऐं मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां अॻिते विख खणो ऐं अॻिते तव्हां वधो ऐं अॻिते तव्हां कमु कयो त मां सम्झां थो त ज़िंदगी जो हक़ीक़ी मक़सदु बि उहो ई आहे जेको। तव्हां कलमी पोड़े सां घणा किताब लिखिया आहिनि तव्हांजा? मां तक़रीबन 4 खनि किताब एडिट कया आहिनि जेको आहे, जंहिंमें 2003 में असां 2002 में असां सिंध जी तारीख़ कलोड़ा दौर बाबति सिंध जो अहम जेको तारीख़ी किरदारु आहे मियां ग़ुलाम शाह कलोड़ो उन ते असां हिकिड़ो नेशनल सेमिनार करायो नवंबर 2002 में ऐं उन मौक़े ते हिकिड़ो किताबु मियां ग़ुलाम शाह कलोड़ो छपजी पधिरो थियो। उन खां पोइ जेको आहे सो ॿियो किताबु जेको आहे मुंहिंजो ज़िलो नौशरो फ़िरोज़ तारीख़ जे आईने में उहो एडिट थियल आहे ऐं मोरे शहर जी तारीख़ ते ख़ुदि 2010 में हिकिड़ो असां किताबु आंदो मोरो तारीख़ ऐं सक़ाफ़त जे नाले सां ऐं उन खां पोइ मियां नसीर मोहम्मद कलोड़े जी ज़िंदगीअ ते हिकिड़ो किताबु जेको आहे सो एडिट थियल आहे। तंहिंखां पोइ हाणे जेको 5हों किताबु आयो आहे उहो आहे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मोरो शाख जी कारकर्दगी ऐं मुख़्तसर तारीख़ 1976 खां वठी 2018 ताईं जेको आहे उहो छपजी इहे 5 किताब जेके आहिनि मुंहिंजा एडिट थियल आहिनि। हीअ किताबु ज़िलो नौशरो फ़िरोज़ तारीख़ जे आईने में जेको आहे इहो मुंहिंजे तरफ़ां एडिट थियल आहे जंहिंमें जेको सेमिनार थियो असांजो उन मौक़े ते मुख़्तलिफ़ जेके अदीबनि स्कॉलरनि जेको आहे नौशरो फ़िरोज़ ज़िले जे तारीख़ ते पेपर पढ़िया ऐं उहो जेको आहे सो एडिट करे ऐं हीअ मुंहिंजे तरफ़ां छपायल आहे। उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजो जेको ॿियो किताबु आहे हीअ मियां ग़ुलाम शाह कलोड़ो सिंध जो शाहजहान। हीअ 2002 में असां नेशनल सेमिनार करायोसीं हैदराबाद में ऐं उनखां पोइ उन मौक़े ते जेके पेपर मकाला असांखे पहुता उहो असां किताबु इन मौक़े ते आउट कयोसीं, छपरायोसीं। इन सां गॾोगॾु हीअ ताज़ो हाणे मुंहिंजो किताबु आयो आहे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मोरो बाबति जेको आहे जंहिंमें 1976 खां वठी 2018 ताईं जेको आहे सिगा शाख मोरे जे दोस्तनि जी मुख़्तसर तारीख़ आहे ऐं तारीख़ सां गॾोगॾु हीअ हिकिड़ी जेका आहे कारकर्दगी 3 साला रिपोर्ट जेका आहे उहा बि हिन में असां शामिलु कई आहे। उन सां गॾोगॾु मुंहिंजो जेको 4हों किताबु जेको आहे एडिट थियल आहे उहो आहे असांजो हीउ शहर जेको आहे तहलको मोरो तारीख़ी सक़ाफ़त जे नाले सां। हीअ असां हिकिड़ो मोरो तारीख़ी सक़ाफ़ती सेमिनार करायोसीं ऐं उन सेमिनार जे मौक़े ते जेके मकाला पेपर पहुता उहे असां एडिट करे मूं जेके आहिनि ऐं पोइ छपराया ऐं हीअ जेको मुंहिंजो किताबु आहे मोरो तारीख़ बाबति किताबु आहे ऐं हीअ किताबु जेको आहे कलोड़ा दौरे हुकूमत हिन जो मां पब्लिशर आहियां
ही डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखो साहब जो PhD कई कलोड़ा दौर हुकूमत ते उन खां पोइ असां साईं खे गुज़ारिश कईसीं त साईं असां तव्हांखे महिरबानी करे किताब जो छपाइणु चाहियूं था तव्हां असांखे इनायत कयो उन खां पोइ असांजे रुकेश ते साईं असांखे पंहिंजे PhD जो मक़ालो ॾिनो जेको अंजुमन इत्तेहाद अब्बासिया पाकिस्तान डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी मोहम्मद नवाज़ अब्बासी जे मदद सां किताब छपजी पधरो थियो हिन किताब जो पब्लिशर मां ई आहियां। अब तव्हां असांखे ॿुधायो त जेके तारीख़दान आहिनि सो तारीख़ूं अलॻि अलॻि क़िस्म जो माना किताबनि में असां पढ़ियूं आहिनि इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? साईं तारीख़ कंहिं बि क़ौम जी जेको माज़ी हूंदो आहे उहो तारीख़ हूंदो आहे ऐं सिंध जी तारीख़ जेका आहे उहा तमामु शानदार तारीख़ रही आहे। पर हिते हिकिड़ो अलमियो रहियो आहे त असांजा तारीख़दान जेके बि आहिनि उहे कंहिं बि हिकु ॻाल्हि ते मुतफ़िक़ न आहिनि। जेको आहे इहा ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त आहे त जंहिं बि तारीख़दान जेका तारीख़ लिखी आहे उहा उन पंहिंजे पंहिंजे ज़ाइवे खां लिखी आहे ऐं पंहिंजा पंहिंजा जेके आहिनि उन में ख़यालात ॾिना आहिनि ऐं उन तारीख़ जी छंड छाण जेको आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कई आहे। मिसाल तौरु हिकिड़नि माण्हुनि ते मज़हबी रंग आहे त उन्हनि तारीख़ खे मज़हबी रंग में वरितो आहे। हिकिड़नि माण्हुनि ते नस्ली रंग आहे त उन्हनि पंहिंजे नस्ली रंग जे हवाले खां जेको आहे सो तारीख़ खे जेको आहे सो लिखियो आहे। तंहिंजे करे तारीख़ सां इहो इंसाफ़ु थियणु खपे त तारीख़ खे तारीख़ करे सम्झणु खपे ऐं लिखणु खपे ऐं रहणु खपे। जेको आहे इहो न त को क़बीलाई या ज़ातियाती या जेको आहे सो पंहिंजो मज़हबी या लिसानी बुनियादनि ते जेको आहे पसंदि ऐं नापसंदि खे साम्हूं रखे ऐं पोइ तारीख़ लिखिजे। छाकाणि त तारीख़ जॾहिं हिकिड़ो दफ़ो को लिखी वेंदो त उन खां पोइ पुठियां जेको नसुल जेको हूंदो उहो उनखे ज़रूरु पढ़ंदो ऐं पढ़ण सां गॾोगॾु पोइ उनजे लाइ कई मुंझारा पैदा थींदा। तंहिंजे करे मां सम्झां थो त अॼु बि इहा ज़रूरत आहे। तव्हां ॾाढो अहम ऐं हक़ीक़ी सुवाल तव्हांजो मूं ॾांहुं इन जो तवजो छिकिरायो आहे त मिसाल तौरु सिंध जी तारीख़ आहे त सिंध जी तारीख़ ते जेकॾहिं असां नज़र डुराईंदासीं त सिंध जे तारीख़ में बि खोड़ शयूं जेके आहिनि उहे तज़ादनि वारियूं आहिनि। मिसाल तौरु का बि हिकु राय जेका मुतफ़िक़ कान्हे का। मोहम्मद बिन क़ासिम जे हवाले खां जेका तारीख़ आहे हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे त मोहम्मद बिन क़ासिम जेको आहे फातिह हो ऐं हुन दीन जी जंग लड़ी पर हक़ीक़त ईअं कान्हे का। मोहम्मद बिन क़ासिम जेको आहे सिंध जे मथां हमिलो कयो उन वक़्तु राजा ॾार जी हुकूमत हुई ऐं राजा ॾार जेको आहे हिकिड़ो अमन पसंदि हुकुमरान हो सिंध जो जेको आहे अॼु बि हुनजो जेको आहे सो माज़ी जेको आहे उहो शानदार आहे। जेको आहे तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं हुकुमरान जूं के ग़लतियूं आहिनि त उहो तारीख़ जे तनाज़ुर में ॾिसणु खपे। पर कंहिंखे हीरो करणु ऐं कंहिंखे वरी जेको आहे सो पंहिंजो विलेन करे पेश करणु जेको आहे मां सम्झां थो इहो तारीख़ सां इंसाफ़ु न हूंदो। तंहिंजे करे इन ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जा तारीख़दान जेके आहिनि हिकु दफ़ो वेही ऐं सिंध जे सदियुनि जी जेका तारीख़ आहे उन ते सुहिणे तरीक़े सां का राय हतमी मुतफ़िक़ रखनि त जीअं ईंदड़ सिंध जो जेको नसुल आहे उहो पंहिंजे तारीख़ खां रोशनास रहे। जेको असम साहब तव्हां इहो ॿुधायो त करोड़ा दौर जा जेके तारीख़ी माॻ आहिनि या सिंध जा जेके तारीख़ी माॻ आहिनि तमामु पुराणा वरसा आहिनि उन जी ज़बून हाल थींदी वञे थी ॾींहों ॾींहुं ऐं सिंध सकाफ़त जेको खातो आहे उन पासे ॾे तवजो नथो करे। इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? साईं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त सिंध जा जेके बि तारीख़ी सकाफ़ती माॻ मकान या आसार क़दीम आहिनि उन्हनि जी हिन वक़्तु जेका हालत आहे उहा तमामु ख़राबु आहे ऐं असां पुराणे वक़्त खां वठी जेको आहे इहो मुतालबो कंदा रहिया आहियूं त सिंध जे तारीख़ी माॻनि जी ख़ूबसूरती ऐं उन्हनि जी बहाली ते कमु कयो वञे। पर उहो ख़ासि तौर ते असांखे तमामु घणियूं दुश्वारियूं थींदियूं ऐं उहो असांजो कमु न थी सघंदो। पर अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको सूबनि खे जेके पावर मिलिया आहिनि उन में आर्कियोलॉजी डिपार्टमेंट बि सूबनि जे हवाले कयो वियो आहे जंहिंमें सिंध सूबे खे पंहिंजा तारीख़ी जेके माॻ आहिनि उहे वापसि मिलिया आहिनि। जेको आहे पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जा तमामु घणा तारीख़ी माॻ मकान जेके आहिनि उन्हनि जी हालति जेका आहे उहा तमामु हिकिड़ी रहम जोगी आहे ऐं उन्हनि ते कमु करण जी वॾी हिकिड़ी ज़रूरत आहे। ऐं हर दौर जे हवाले खां ख़ासि तौर ते मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त कलोड़ा दौर हुकूमत जेको सिंध जो तक़रीबन 83 साल दौरु रहियो आहे उन में कलोड़नि जे दौर जा जेके तारीख़ी माॻ आहिनि उन में जामिया मस्जिद ख़ुदाबाद, मक़बरो मियां यार मोहम्मद कलोड़ो ख़ुदाबाद, मियां नसीर मोहम्मद कलोड़ो दरगाह जेका आहे उहा काछो ऐं हिते मोरे जे भरिसां जेको आहे 10 किलोमीटर ते वाक़िअ आहे मियां नूर मोहम्मद कलोड़े जा कुबा, मियां जा कुबा जेके आहिनि। ऐं इन्हनि सभिनी जी जेका आहे तक़रीबन लॻभॻि 300 साल खां मथे जेको उमिरि आहे पर न सार संभाल करण जे करे सकाफ़त खाते जे बेहसी जे करे
उन्हनि मागनि मकाननि जी हींअर तबई उमिरि जेका आहे ख़तमु थींदी पई वञे ऐं उहे जेके आहिनि हींअर तमामु आहिस्ते आहिस्ते भॼी पुरज़ा थी रहिया आहिनि ऐं उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उतो तमामु ख़राबु आहे। ख़ासि तौर ते जॾहिं मींहं बरसातूं पवनि थियूं या कलराठी ज़मीन आहे त हुननि ते तमामु घणा असर छॾिया आहिनि, जंहिंजे करे ही माग मकान जेके आहिनि मिसारजी रहिया आहिनि। असांजो सकाफ़त खाते खां ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट जेको आहे उन खां मुतालबो आहे त महिरबानी करे सिंध जे तारीख़ी हिननि मागनि ते ध्यानु ॾिनो वञे ऐं उन्हनि जी ख़ूबसूरती ऐं बहाली ते वधि खां वधि कमु कयो वञे। जीअं मियां ग़ुलाम शाह कलोड़े ते हींअर 3 करोड़ सां हिकिड़ो कमु थियो आहे, उहो ॾाढो ख़ूबसूरत ऐं मयारी कमु थियो आहे। अहिड़ो ई कमु सिंध जे ॿियनि तारीख़ी मागनि ते थियणु खपे। सिर्फ़ु साईं कवड़ा जेके तारीख़ी माग आहिनि, ॿियो जेको मकली वारो कब्रिस्तान आहे तमामु तारीख़ी ऐं पूरे सिंध लेवल ते आहे, उहो बि ज़बून थींदो वञे, उनजे बारे में तव्हांखे छा चओ? मां उहो ई पिया अर्ज़ु कयो त हीअ त मां तव्हांखे हिकिड़े दौर जी ॻाल्हि ॿुधाई, कलोड़ा दौर जी, पर सिंध जो सकाफ़ती तारीख़ी जेको विरसो आहे उन में मकली जो तारीख़ी मुक़ाम कब्रिस्तान आहे, मुंहनि जो दड़ो आहे, कोडी जी जो क़िलो आहे, रनी कोट आहे, इहे असांजा अहिड़ा हिकिड़ा जेके सिंध जे तहज़ीब जा उञाण ऐं आसार आहिनि जिन खे वाक़ई इंटरनेशनल बैन अल-अक़वामी तौर ते उन्हनि खे जेको आहे ॾेखारण जी ज़रूरत आहे। ऐं बैन अल-अक़वामी ॾेखारण जे हवाले खां जेको आहे उन जे करे उन्हनि जो जेको कमु आहे उन कम जी स्टैंडर्ड जेको आहे हुजणु खपे जेको आहे। तंहिंजे करे इहो ख़ासि तौर ते यूनेस्को ऐं इंटरनेशनल जेके डोनर एजेंसीज़ असां उन्हनि खे बि अपील था कयूं त सिंध जा मजमूई जेके माग आहिनि उन्हनि मागनि जी बहितरी ऐं भलाई लाइ वधि खां वधि जेको आहे क़दम खयां वञनि त जीअं सिंध जी सूंहं ऐं सकाफ़त जेका आहे बरक़रार रही सघे। छाकाणि आसारे क़दीमा जेके हूंदा आहिनि उहे तव्हांजे माज़ीअ जा शानदार जेके आहिनि जायूं जॻहियूं ऐं दड़ा कोट क़िला उन्हनि खे आसारे क़दीमा चइजे थो। बाक़ी आहे सिंपल तौर ते जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे त हिकिड़ा म्यूज़ियम जेको आहे ठाहे सघे थी जिन में अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि पंहिंजो आसारे क़दीमा जा जेके आहिनि उते नमल बदल जेके आहिनि हिकिड़ा हथरादू ठाहे मॉडल्स जेके पेश करे सघिजे थो। जीअं ख़ासि तौर ते कराची जेको इंटरनेशनल सिटी आहे या इस्लामाबाद में तव्हां ॾिसंदो त उते जेके आहिनि इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे त सिंध जे सकाफ़त खे प्रोमोट करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा इवेंट्स कराए वञनि या उहे मॉडल जेके आहिनि ठाराए ऐं माण्हुनि खे ॾेखारिया वञनि त जीअं माण्हुनि में उत्साह पैदा थिए ऐं उन्हनि में माण्हुनि में उन्हनि मागनि खे ॾिसण जो तजसुस पैदा थिए। जेको असांखे इहो ॿुधायो, असांजे नाज़रीन खे ॿुधायो जेका अॼुकल्ह वबा बीमारी हले पई ऐं जेका सिंध गवर्नमेंट जेके उन जे लाइ हिदायतूं जारी करे पई उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? साईं हीउ जेको कोरोना वायरस जेको इशू आहे इहो बैन अल-अक़वामी इशू आहे। सॼी दुनिया जे अंदरि जेके मुल्क आहिनि उहे सभई मुतासिर थिया आहिनि ऐं असां पाकिस्तान में रहंदड़ माण्हू बि सभु उन कोरोना वायरस जे जंग में अची विया आहियूं। ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त सिंध हुकूमत जेका आहे उन कोरोना वायरस जे ख़िलाफ़ु बुनियादी एहतियाती तदाबीर जेके आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा वरिता। सभ खां पहिरीं जेको आहे उन्हनि 27-28 फरवरी ते स्कूल बंदि कराया, कॉलेज बंदि कराया, यूनिवर्सिटियूं बंदि करायूं ऐं उन्हनि खां पोइ वरी हुननि एहतियाती तदाबीर जेके आहिनि उहे मुस्तक़िल तौर ते कॉलेजनि स्कूलनि खे बंदि करण सां गॾोगॾु वरी लॉकडाउन जेको आहे सो पंहिंजो वरितो ऐं माण्हुनि खे बि अवेयरनेस ॾिनी। असां सिगाए तरफ़ां पंपलेट बि विरायासीं ऐं काफ़ी जेको आहे सो अवेयरनेस ते कमु बि कयोसीं। सिंध हुकूमत बिल्कुलु इन मसइले ते जेको सीरियस रही आहे ऐं उन जा स्टेप्स जेके आहिनि उहे जेके आहिनि तमामु बहितरीनु आहे। पर जीअं त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे हुन सां साथ जेको आहे सो न ॾिनो, इन जे करे ई जेको आहे सो अॼु कोरोना वायरस जा केसिस जेके आहिनि उहे नंबर ॾींहों ॾींहुं वधंदा रहनि था, जेका तमामु हिकिड़ी जेका ॻणतीअ जोगी हालत आहे जेके बि सभई सिंध वासियुनि जे लाइ, पाकिस्तान वासियुनि जे लाइ इहा तमामु हिकिड़ी जेको आहे सो पंहिंजो अहम ऐं शिदत सां असां महसूसु कयूं त डे बाय डे ख़ासि तौर ते जेके आहिनि इहे केसिस जेके आहिनि उहे लोकल ट्रांसमिशन जेको आहे सो वधे थी पई जेको आहे। तंहिंजे करे एहतियाती तदाबीर करणु खपनि जेके उन जा मापा जेके ॾिना विया आहिनि। मिसाल तौरु हथ न मिलाइणु खपे, सैनिटाइज़र पाण खे करणु खपे ऐं उनखां पोइ जेको आहे सो पंहिंजो हैंड वॉश जेके आहिनि करणु खपनि, एहतियात करणु खपे, घर में रहणु खपे। त मां सम्झां थो त कोरोना वायरस सां जेका जंग आहे असां इन तरीक़े सां खटे सघूं था ऐं पंहिंजूं हयातूं बचाए सघूं था। इहो ई वाहिद हल आहे। तंहिंजे करे असांखे सरकार जो वधि खां वधि साथ हिन वक़्तु ॾियणु खपे। सोच टीवी जे ॾिसंदड़नि लाइ तव्हां जेको मैसेज? साईं तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। सोच टीवी ही जेको तव्हांजो चैनल आहे इन जे तवसत सां मां सिंध जे नौजवाननि खे अपील कंदुसि त हींअर जेको आहे मीडिया जो दौरु आहे ऐं पंहिंजो ख़ासि तौर ते इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंप्यूटर जी एज पई अचे या हिन वक़्तु जेको कोरोना वायरस खां पोइ जेका बाक़ी दुनिया जेका बचंदी उन दुनिया खे खोड़ सारा जेके आहिनि हिकिड़ा चैलेंजिस हूंदा ऐं हिकिड़ा एक्सपर्ट माण्हू खपंदा।
प्रोफेशनली बि जेको आहे। तंहिंजे करे सिंध जे नौजवाननि खे पहिरियां त हिकिड़ी कोरोना ख़िलाफ़ु जंग विहणु खपे ऐं अलाह कंदो आहे सूरत हाल बहितर थींदी। ऐं उनखां पोइ जेको आहे हू पाण में स्किल डेवलप कनि, पाण खे मार्केट जी क़ाबिल बनाइनि, जीअं रोज़गार जा वसीला पैदा थियनि था त उहे पंहिंजो स्पेस वालारे सघनि ऐं पंहिंजी जॻह पैदा करे सघनि ऐं पंहिंजो नालो कमाए सघनि। जी नाज़रीन, तव्हां भाऊ असलम अब्बासी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उनजो इहो चवणो त सिंध सकाफ़त खे घुरिजे त जेके क़दीमी आसार आहिनि उन जी देखभाल कई वञे ऐं उनखे उन माॻनि ते सही तरीक़े सां पहुचायो वञे, ताकी जीअं असांजो नओं नसुल आहे उनखे ख़बर पए त पुराणा असांजा जेके विरसा आहिनि सो असांजा हुकुमरान इहे शयूं असांजे लाइ माना करे विया हुआ। सो इन मौक़े ते असांखे इजाज़त ॾींदा कैमरामैन मनोहर राव सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाक। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।